नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त क़त्ल केस सरदार चांडियो जो वकील न अचण सबबि ॿुधणी मुलतवी कई वई है। कोर्ट में हाई कोर्ट में हिकिड़ी केस रखियल आहे। हाई कोर्ट जेको आहे स्टे ॾिनो आहे त हाई कोर्ट ॿुधे त पोइ वरी अॻिते हिते प्रोसीडिंग जी आहे उहो बाक़ी हाणे वधीक जज साहिब जी मर्ज़ी आहे जेको बि ॿुधे हिन इंशाअल्लाह ताला वरी छो न थींदासीं जॾहिं ॾोही ईंदा आहियूं त वरी न थियण जी का ॻाल्हि ई कान्हे। तव्हां भला उन माण्हुनि जे इन शइ खां वाक़िफ़ु कोन आहियो त हुननि जा किरदार कहिड़ा हुआ त इन खां ई तव्हां चए सियासी न आहे त ॿियो छा आहे। सियासतदान जो गॾिजी हुननि सां प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि था त इन्हनि खां तव्हांखे ख़बर नथी पए त सियासी केस आहे या ॿियो को केस आहे। माहौल जी ॻाल्हि आहे कि अल्हम्दुलिल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।